पीटीआई क़ौमी असेंबली में मखसूस सीटुनि जी हक़दार आहे। पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलंद में इलेक्शन कमीशन जो पहिरियों मार्च वारो फ़ैसिलो आइन सां टकराव में करार। इलेक्शन कमीशन के मखसूस सीटुनि ते पीटीआई उम्मीदवारनि के नोटिफाई करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट मखसूस सीटुनि बाबति केस जो अक्सरियती तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। 70 सुफ़नि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जस्टिस मंसूर अली शाह लिखियो। तफ़सीली फ़ैसिले में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन जी पहिरीं मार्च वारे फ़ैसिले जी का बि क़ानूनी हैसियत न आहे। आइन या क़ानून सियासी पार्टीअ खे चूंडुनि में उम्मीदवार बीहारण खां नथो रोके। इलेक्शन कमीशन जो मखसूस सीटन बाबत इजलास जारी। चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत हेठ इजलास में इलेक्शन कमीशन जा अमलदार, कानूनी माहिर और वकील शरीक। इजलास में कानूनी माहिरन ब्रीफिंग ॾिनी त पीटीआई जो सियासी ढांचो ही नाहे त अथॉरिटी के कीअं तस्लीम कयो वञे। इलेक्शन एक्ट में तरमीम खां पोइ उन जा असर मखसूस सीटन वारे फ़ैसिले ते बि पइजी सघनि था। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस खिलाफ दाख़िल दरख्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर करण जो हुकुम। लाहौर हाई कोर्ट में सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑर्डिनेंस खिलाफ दाख़िल करायल दरख्वास्त जी ॿुधणी चीफ जस्टिस ज़मान ख़ान ऑर्डिनेंस खिलाफ रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ रद्द कंदे दरख्वास्त खे ॿुधणी लाइ मुक़रर करण जो हुकुम ॾिनो। पीटीआई प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑर्डिनेंस सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑर्डिनेंस सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले की भनकड़ी आहे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त पार्लियामेंट इजलास जे फौरी बाद को भी ऑर्डिनेंस जारी नथो करे सघे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑर्डिनेंस फौरी तौर कलदम करार ॾिनो वञे। दरख्वास्त में इस्तदा चीनी सदर शी जिनपिंग जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ के सालगिरह जी वाधाइण जो ख़त। चीनी सदर जो ख़त ॿिन्ही मुल्कनि विच में सिफ़ारती ॻंढापन जी मज़बूतीअ लाइ गैर मामूली अॻ भराई करार। चीनी सदर जो चवणु हो त ॿई मुल्क ॾुखे ऐं सुठे वक़्त में स्ट्रेटेजिक सहकार जा भाईवार आहिनि। तारीख़ शाहिद आहे त ॿिन्ही मुल्कनि सदाईं हिक ॿिए ते भरोसो कयो। पाक चीन ॻंढापन जी मज़बूती इंतहाई अहमियत रखे थी। स्ट्रेटेजिक सहकार खे हथी वठण ऐं सीपेक जी तामीर लाइ कमु करण जो ख़्वाहिशमंद आहे। मालम चबा में पुलिस मोबाइल वेझो रिमोट कंट्रोल बम धमाके जो केस दाख़िल। केस में दहशतगर्दी और कतल जा कलम शामिल। गुज़िरियल ॾींहुं मालम चबा रोड ते शेराबाद वटि पुलिस मोबाइल वेझो धमाको थियो हो। मालम चबा धमाके में एक पुलिस एहलकार शहीद ऐं 3 ज़ख़्मी थिया हुआ। पुलिस वैन पढ़ी सफ़ीरनि जे सिक्योरिटी काफ़िले में शामिल हुई। अली अमीन गंडापुर जो इलाज करे छॾियो आहे। पंजाब जी इतलात वारी वज़ीर इस्मा बुखारी चयो आहे त केपी जे वॾे वज़ीर इंतहाई किरियल ॿोली ॻाल्हाई। सोशल मीडिया जे ग़लत इस्तेमाल ते कार्रवाई थियणु घुरिजे। हूअ पंहिंजे केस में हुकूमती असर रसूख़ इस्तेमाल न पई करे। समूरन पार्टियुनि जे हिक पेज ते हुजण सां ई मसइला हल थींदा। ॻाल्हियूं हर मसइले जो हल आहिनि। ॻाल्हियुनि ज़रिए ई मसइलनि खे हल करे सघिजे थो। सियासी पार्टियूं क़ौमी मुफ़ादनि खे ज़ाती मुफ़ादनि खां मथां रखनि। पंजाब असेंबली जे स्पीकर मलिक मोहम्मद अहमद जी प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो इलेक्शन कमीशन सियासी पार्टियुनि खे रेगुलेट कंदी आहे। पार्लिमानी हैसियत न रखंदड़नि खे सीटूं न मिलंदियूं आहिनि। जंहिं पार्टी जी हैसियत हूंदी मख़सूस सीटूं बि उनखे मिलंदियूं। सिंध हाई कोर्ट में 17 वरनि जी नारी समेत 10 खां वधीक गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी। केतिरनि ई गुम थियल माण्हुनि जा वारस अदालत में पेश न थी सघिया। अदालत जो नारी समेत ॿियनि शहरनि जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई जारी रखण जो हुकुम। JIT ऐं सूबाई टास्क फोर्स जा इजलास करण जी हिदायत।
केस जे वधीक ॿुधणी 4 हफ़्तनि लाइ मुलतवी। जाली दस्तावेज़नि ते कराची मां जर्मनी पींदे 3 अफ़गान औरतूं गिरफ़्तार। FIA इमिग्रेशन इख्तियारनि मौसूब जाली दस्तावेज़नि ते पढ़े वञण जी कोशिश दौरान 3 अफ़गान औरतुनि खे गिरफ़्तार कयो पियो। 3 औरतुनि खे एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग सर्कल हवाले कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में धार वाक़िअनि में 2 औरतुनि ऐं नीगिरीअ समेत 6 ॼणा क़तल, 2 औरतूं ज़ख़्मी। कुबो सईद ख़ान भरिसां ॻोठ अली जान मक्सी में कार ऐं इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल। जाबदार कुहाड़ी जा वार करे पंहिंजी भेण शानुल ऐं सोट रजब अली मक्सी खे क़तल करे छॾियो। जवाबदार मेहराब मक्सी गिरफ़्तार। डोकरी वेझो ॻोठ हैदर ब्रोही में ब्रोही बिरादरी जे 2 धुरनि विच में संगावती मामले तां छेड़ो थी पियो। फायरिंग में नदीम ब्रोही ऐं औरत फज़ीला ब्रोही गोली जो खाज बणिजी विया। काइम ख़ातून ब्रोही ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी औरत लाड़कानी अस्पताल मुंतकिल। नओं अमरोड भरिसां ॻोठ औरंगाबाद में पुराणी तकरार तां हथियाबंदनि जी फायरिंग में पीरसन महबूब जाफ़री ऐं नीगिरी फातिमा क़तल थी विया। हिकु औरत नूरा जाफ़री ज़ख़्मी। वाक़िअनि बाद धुरनि में छिकताण तेज़ थी वई। कुंभ भरिसां शाहनवाज़ वाक़े 15 फुट घारो फसल पाणी हेठि। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। हिज़्बुल्लाह जा रॉकेट हमलनि सां इसराइल में वॾे नुक़सान जा मंज़र साम्हूं अची विया। रॉकेटनि सां सरहद अंदरि 50 किलोमीटर ताईं इलाइक़े में हदफ़नि खे निशानो बणायो वियो। इसराइल लबनान झड़पनि में इराक़ी गिरोह बि शामिल। इराक़ी गिरोह IRI जा ड्रोन ऐं मिज़ाइल हमला। इसराइली फ़ौज हमले जी तस्दीक करे छॾी। यमन जे हूसी ग्रुप जो बि इसराइल ते हमले जो ऐलान। गज़ा में इसराइली फ़ौज जी बमबारी 24 कलाकनि दौरान वधीक 40 फ़लस्तीनी शहीद। खान यूनिस ऐं तीर बला में इंटरनेट सर्विस ॿीहर बंदि। इसराइल में नेतन्याहू हुकूमत ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरनि जा सिलसिला जारी। इसराइली फ़ौज जे अॻूणे सरबराह ऐं अॻूणे जनरल्स बि एहतजाज में शिरकत कई। इसराइली पुलिस अॻूणे आर्मी चीफ खे गिरफ़्तार करे वरितो। कामला हैरिस खां सदारती चूंडनि में हाराए वियसि त ॿीहर इलेक्शन न वणंदुसि। अॻूणे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ऐलान। चवे थो जेकॾहिं डेमोक्रेटिक पार्टी जी सदारती उम्मीदवार खां हाराए वियो त हीअ संदसि आख़िरी इलेक्शन हूंदी। खेसि उमेद आहे त हू चूंडनि में कामयाब थी वेंदो। कामला हैरिस जो चवणु आहे त रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप खे अक्टूबर में मुबाहिसे जी तजवीज़ क़बूल करणु घुर्जे। संदसि मुख़ालिफ़ मुबाहिसे खां बचण लाइ सबब ॻोल्हे रहियो आहे। ऐं कराची में ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम ख़ुश्क ऐं घिमियल रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि शहर में घटि गर्मीपद 27.5 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थियो। वधि खां वधि गर्मीपद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान। शहर में घुलंदड़ हवा में घिम जो तनासुब 78% आहे। ओलह खां 11 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवा भुली रहियूं आहिनि।